जैकमाबाद में गटर नालन जा ढकण न हुअण सबब खुलियल मेन हॉल हादसन जो सबब बणियल आहिनि। जॾहिं त म्यूनिसिपल इंतजामिया जी नाहिली सबब नालियुनि जो गंदो पाणी रस्तनि ते काहे पवे थो, उन हवाले सां रिपोर्टर राशिद खारानी अपडेट करे रहियो आहे। जी राशिद। जी बिल्कुल, अगर गाल कजे शहर के जेके मुख्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, जेके मेन रोड आहिनि, उते जेके आहिनि त नालनि जा ढकणा न हुजण करे जेके आहिनि त उहे रोडनि ते पाणी गंदो निकिरी अचे थो। तंहिं करे शहरनि खे वरी मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पए थो, छो त ॿार बच्चा गुज़रनि था, उन्हनि खे जेके गंदे पाणी सां जेके उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, शहर जा जेके मुख्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, जीअं फर्स्ट फैमिली लेन आहे, ड्रखण माला आहे, अफ़ज़ल खान खोसो रोड आहे, उते जेके आहिनि त इहे ढकणा मेन जेके आहिनि त नालनि जा उहे जेके आहिनि त चोरी थी चुका आहिनि, कुझु भॼी पिया आहिनि, जेको त जेके ट्रैफिक गुज़रे थी तंहिं करे ढकणा भॼी पिया आहिनि, उहे जेके आहिनि त अञा ताईं लॻाया न आहिनि विया। तंहिं करे जेके गंदो पाणी आहे उहो रोडनि ते निकिरी अचे थो, तंहिं करे शहरनि खे वॾी मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पए थो। मां हिन अफ़ज़ल खान खोसो रोड आहे, हिते मां मौजूदु आहियां। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां, हिते बि मेन ॿ ढकणा आहिनि जेके नाला उहे जेके आहिनि उन्हनि जा उथलिया पिया आहिनि, हिते जेके ढकणा न आहिनि लॻल नालनि खे, तंहिं करे शहरनि खे वरी मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पए थो। जॾहिं असांजी शहरनि सां हिते ॻाल्हि थी आहे, शहरनि जो इहो चवणु आहे हीअ जेके नालनि जा ढकणा आहिनि गुज़िरियल केतिरे ई अरसनि खां हिते न आहे लॻल, तंहिं करे असां अचूं वञूं था असांखे तकलीफ़ पेश अचनि थियूं। ऐं जेके हिते गंदो पाणी बीहण सबबु मुख़्तलिफ़ बीमारियुनि बि जनम वरितो आहे, ऐं हिते मुनिसिपल अमलो कोई बि कमु करण लाइ तयारु कोन आहे। मेन जेके ढकणा आहिनि उहे हणण लाइ तयारु न आहिनि। हितां जे जेके दुकानदारनि जो इहो चवणु आहे असांजे कारोबार ते बि वॾो असरु पए थो, छो त इहो गंदो पाणी हिते बीहे थो, असांजे कारोबार ते बि असरु पए थो। हितां जो जेके शहरनि जो जेको आहे त घुर कयो आहे ख़ुदा जेके मेन ढकणा आहिनि नालनि जा, इहे हणा ॾिना वञनि, जीअं जे करे असांखे मुश्किलातुनि में कमी अची सघे।